अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया सनाउल आशमानी एक नज़र खास खबरों पे। सिंध में कोरोना वायरस जा 340 नवा केस ज़ाहिर, मुतासिर जो अंग वधी 2008 थी वियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त 2874 माण्हुनि जूं टेस्टूं कयूं वयूं, जिन मां 340 जूं टेस्टूं पॉज़िटिव आयूं आहिनि। कोरोना वायरस वॻे वधीक 4 ॼणा फोत थिया आहिनि, जंहिं बाद सूबे में फोतियुनि जो अंग 45 थी वियो आहे। 24 कलाकनि दौरान वधीक 16 माण्हू सिहतयाब थिया आहिनि, जंहिं बाद सूबे में सिहतयाब थींदड़नि जो अंग 575 थी वियो आहे। सकर वासियुनि जे सहकार जो चोराइतो आहियां। सकर फ्रंट लाइन ते हो, जंहिं करे हिते करंटीना क़ाइमु कयो। सकर में 6 मरीज़ इलाज हेठि आहिनि। मुल्क में आलमी वबा कोरोना वायरस के मुतासिर जो अंग 6861 थी वियो। 128 ॼणा हयात विञाए वेठा। सिंध में 2008, पंजाब में 3232, बलोचिस्तान में 281, केपी में 912, गिलगित बल्तिस्तान में 237, इस्लामाबाद में 145, आज़ाद कश्मीर में 46 केस ज़ाहिर। वबा कोरोना वायरस दुनिया में 1,34,000 का वधीक जानियूं विरकाए वरितियूं। वायरस सबबि मुतासिर जो अंग 20,83,000 खां बि वधी वियो। 5,10,000 खां वधीक माण्हू सिहतयाब थी विया। अमेरिका में फोतियुनि जो अंग 28,529 थी वियो। इटलीअ में 21,645, स्पेन में 18,812, फ्रांस में 17,167 ऐं ईरान में 4,777 ॼणा हयातियूं विञाए वेठा। IMF कोरोना की सूरत हाल के ॾिसंदे तरक़ी पज़ीर मुल्कनि खे रियायत जो ऐलान करे छॾियो। पर वज़ीर शामिल कुरैशी चयो आहे त IMF खां वॾो रिलीफ पैकेज मिलण जी उमेद आहे। कर्ज़नि ते रियायत 1 मई खां लागू थींदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान तरक़ी पज़ीर मुल्कनि लाइ रियायत जी अपील कई हुई। वज़ीर आज़म इमरान ख़ान में नरमी जो मकसद कोरोना जो चैलेंज खत्म थियण आहे। वज़ीर आज़म लॉकडाउन में नरमी जो फ़ैसिलो अवाम जी सहुलाइन लाइ कयो आहे। अवाम खे अपील आहे त एहतियात ऐं समाजी फ़ासिलनि ते सख़्ती सां अमल कनि। सिंध में कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ लॉकडाउन वधीक सख़्त, माण्हू घरनि ताईं महदूद, कारोबार बंद। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह, लाड़कानो, जगमाबाद, दादू, शिकारपुर, कंबर, शहदादपुर, नसरुपुर, जामशोरो, घोटकी, मटियारी, टंडो अलैया, टंडो मोहम्मद खान, उमरकोट, मिठी ऐं बदीन ज़िलनि जा समूरा नंढा वॾा शहर बंद। This headline news is brought to you by आपका हमारा बरसों का साथ नौरस।